रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़दल अशवाल खिदमतुन नास मिनी पयूं भड़कन बायूं बेरा गिनियो हल तहली से टुकड़ा मथे तन मचन उहे की ओझामन जे के हेड़ा कलंदर पाक लाए विया मुझे सोने कलंदर पाक जा गुलामो असांजी खुश नसीबी एक बेरो वरी इन सोने कलंदर पाक जे दर ते असांखे पंहिंजी खुश नसीबी वठी आई आहे। घणनि महफ़िलुनि जे करे गलो ख़राब आहे, माफ़ी घुरंदुसि तव्हां खां, पर अॼु तमामु ख़ासि ॾींहुं आहे। निस्बत एकी शरीफ जी मौला अली साईं जी महीनो रबियुल नूर शरीफ जो यानी महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद पाक मेहमान महबूब पाक ऐं मौला अली साईं ऐं मेज़बान कलंदर पाक ऐं ॼाणी असां सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जी बता असां दे मौला अली मुश्किल कुशा जी बता असां दे ऐं सोने कलंदर पाक जो ही जेको तव्हां ऐं असां सहन सजायो आहे। अल्लाह साईं चोर जी बि मेहनत न विञाईंदो आहे, चोरीअ ते वेंदो आहे उनखे ज़रूर कुझु न कुझु मिलंदो आहे। असां त पाक नेक मक़सद सां असां मां के बीमार आहिनि, असां मां के कर्ज़दार आहिनि, असां मां के औलाद जे करे परेशान आहिनि, असां मां को औलाद पंहिंजे माइटनि जे करे परेशान आहे, असां मां को ज़हनी रूहानी बीमार आहे, असां मां कंहिंखे सिधी राह खपे, सिरातल मुस्तक़ीम वारी राह, इश्क वारी राह, त यकीनन जेको बि जंहिं बि मक़सद सां आयो आहे उहो त उनखे ज़रूर अता थींदो, पर उहो अता थींदो जेको हुनजे ज़हननि में न हूंदो। छो जो अल्लाह साईं जो क़ुरान पाक में वाइदो आहे, सूरे तलाक में रब पाक फरमाए थो मूं रब पाक में नेक गुमान रख बंदा आऊं तुंहिंजी उता मदद कंदुसि जिथां तुंहिंजे वहम ऐं गुमान में का ॻाल्हि न हूंदी। अल्लाह साईं जो असां खां वाइदो आहे त 10 दुनिया 70 आख़िरत ॾींदुसि। जेकॾहिं असां ख़ैर कयो त 10 दुनिया 70 आख़िरत ॾींदुसि, पर ही ज़ाती तजर्बो आहे। ॿियनि खे बि ॾिसूं था, मीलाद पाक अहिड़ी नेकी आहे जो अल्लाह साईं ॾियण महिल को बि हिसाब नथो करे, न 10 थो ॾिसे, न 70 थो ॾिसे, न 100 थो ॾिसे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, न 1000 थो ॾिसे, पर अणियो अता करे थो। अॻी साल जिन बि पंहिंजे घरनि में पंहिंजे महलनि में अल्लाह जे वलियुनि जी दरबारनि में महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद कयो, ऐं पंहिंजे ज़ाती तजर्बे तहत तव्हांखे चवां थो त सॼे साल जो हिसाब करियो। कोरोना हुई, ही महांगाई हुई, ही उहे बीमारियूं हुयूं जिन जो को बि इलाज कोन्हे, कंहिंखे बि दवा नथी लॻे, पर जिन मीलाद कयो अल्लाह साईं उन्हनि खे तमामु घणो नवाज़ियो। टाइम तमामु थोरो आहे, ही दोस्त ॾाढी देरि करे आया आहिनि। अल्लाह साईं तव्हां ई असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हर साल रबियुल अव्वल में असां कोशिश कंदा आहियूं त उन साल जो को नारो हुजे। जीअं अॻी साल असांजी कोशिश हुई वण पोखियो, उन खां अॻी साल हुई त माण्हुनि खे नेकी जी दावत ॾियो।
ही साल इहो आहे अॼु असांजो मस्जिदूं वीरान आहिनि जे मस्जिदूं असांजूं निमाज़ुनि सां भरियल आहिनि पर असांजूं मस्जिदूं ग़रीब बि आहिनि हिकिड़े मज़दूर जी जेकॾहिं पघार 30,000 आहे त जेको मस्जिद खे संभाले थो उनखे असां 5, 8, 10,000 हिन महांगाई वारे दौर में ॾियूं था इन्हनि ॻाल्हियुनि जे करे अॼु खां 1500 साल अॻे रब पाक क़ुर पाक में फरमायो केरु आहे जेको मूं रब खे कर्ज़ ॾे असांजा घर टाइल्स असांजे घरनि में हर क़िस्म जूं सहूलतूं पर वीराना त अल्लाह जो घर आहे मुफ़लिस नादार लाचार आहे अल्लाह जे घर खे संभालण वारो आहे हिकु हफ़्ते में हिकु टाइम ही असां जुमो पढ़ूं था पर उन ॾींहुं बि असांजा खीसा ख़ाली हूंदा आहिनि जेकॾहिं मस्जिद जे चंदे लाइ केरु अचे थो त असां कंधु हेठि करे वेही रहूं था उहा शर्मिंदगीअ वारी घड़ी बर्दाश्त करियूं था पर 20, 50, 100, 500 खणी अल्लाह जे घर में अल्लाह साईं खे कर्ज़ नथा ॾियूं जो बदिले में अल्लाह साईं असांखे अलाए छा अता कंदो खुदारा पंहिंजे पाड़े जी मस्जिदुनि जो ख़्यालु करियो मस्जिदुनि खे संभालींदड़नि जो ख़्यालु करियो उन्हनि जा ऐब न ॾिसो इहो ॾिसो त हुनखे रब पाक पंहिंजे घर में ड्यूटीअ ते रखियो आहे हिन सोणे कलंदर पाक जे सहन खे 1, 2, 4, 5 माण्हू जेकॾहिं आबाद कनि हर महीने में उनजो फ़ाइदो सिर्फ़ उहे वठंदा पर इहो हुकुम थियो त हिन सहन खे आबाद करण में हर को पंहिंजो हिस्सो वठे महबूब जो मीलाद आहे पंजतन पाक जो न्याज़ आहे त के दोस्त ईंदा हिन सोणे कलंदर पाक जे दावत जे मीलाद जे लंगर आहे ॿियूं ड्यूटियूं आहिनि उन्हनि में तव्हां सभु पंहिंजे हाल सारू हिस्सो मिलायो इहो तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे बाक़ी हिननि दरवेशनि खे असांजे तव्हांजे पैसनि जी ज़रूरत न आहे ही लॼपाल ही राज पिया पालियो वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीयुल अज़ीम।